ॾिसो हे त ज़ुल्फ़कार बुगे जो जेको फौत थियो आहे उन ॾाढो वॾो लॉस आहे ऐं असांजी त काविश KTN फैमिली जो हिसो हुयो। जेतिरो उन जेके पोयर आहिनि जेके सोगवार आहिनि जेतिरो उन्हनि खे ॾुखु थियो आहे एतिरो जेको आहे असांजी KTN काविश फैमिली खे बि ओतिरो ई ॾुखु आहे ऐं ॾाढो अफ़सोसनाक वॾो लॉस आहे। असांजे KTN काविश ग्रुप जो वॾो नालो हुयो ऐं बाकिरदार माण्हू हुयो, बाकिरदार सहाफ़ी हुयो, सचो खरो ऐं वॾियूं स्टोरियूं ॾिनियूं। ऐं हीअ जेके काविश KTN जी जेकी इमारत बीठी आहे उन में वॾो हुनजो पोरियो शामिलु हुयो। ज़ुल्फ़कार तमामु बहितरीनु माण्हू हुयो ऐं उन सां मां 2018 में काविश में जॉइन कयो काविश खे। त 2018 खां हिन वक़्तु ताईं उन सां कॾहिं बि अहिड़े क़िस्म जी मोहमारी या का अहिड़ी ॻाल्हि जंहिंसां ॾुखु थींदो हुजे। तमामु बहितरीनु सहाफ़ी हुयो, प्रोफेशनल सहाफ़ी हुयो ऐं उन जा तमामु वॾा कॉन्टेक्ट्स हुया ऐं हुन कॾहिं बि ज़ाती मुफ़ादनि तौरु उन कॉन्टेक्ट खे इस्तेमालु न कयो। ज़ुल्फ़कार साहब जी ज़िंदगी जॾहिं खां शुरू कई त आउं सम्झां त अहिड़ो बहादुर सहाफ़ी न डर मूं न ॾिठो। यार तमामु शौक़ में ज़ुल्फ़कार आम माण्हू न हो, हिकु त ईमानदार सहाफ़ी हो, सॼी दुनिया खे ख़बर आहे, ख़ुददार माण्हू हो। ऐं वरी सहाफ़त जी दुनिया में ॾिठो वञे त कराची में हुनजो वॾो नालो हुयो। हुन वॾी ख़िदमत कई सिंधी अवाम जी ऐं ख़ासि तौरु सिंधी जेके काज़ हुया उन ते पाण अॻिभर हूंदो हुयो। ऐं कॾहिं बि माना हू पंहिंजे हुन मौक़फ़ तां हटियो न। जंहिं बि हिन खे ख़रीद करणु चाहियो उनखे साफ़ जवाबु ॾिनई त बाबा मां सहाफ़त कयां थो अवाम जी ख़िदमत लाइ ऐं सचाईअ जे लाइ। छत हुई जेको भई हले ज़ुल्फ़कार उहो साफ़ी हो, लियारी हुजे या कुझु बि हुजे, हुन हमेशह सच ते ॻाल्हायो। असां लियारी वारनि लाइ पोइ जाम ॻाल्हायूं। असांजो वॾो भाउ उस्तादु हुयो। हिन जी जेका PR हुई पर हिन कॾहिं बि उनखे PR खे पर्सनल ज़ाती फ़ाइदनि में इस्तेमालु न कयो। असां हिन खे ॾिठो सुठो पेशेवर ईमानदार ऐं जेको सो ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो माण्हू ऐं दोस्त ॾिठो। ॾाढो ॾुखु थियो।